अज असीं ज़िले बदीन तालुको टंडो बागो यूनियन काउंसिल सांगी फरोदे सांगी में मौजूद आहियूं। हिन इलाइक़े में एतिरो ख़ौफ़ छायल आहे जो हारी वीचारा पाड़े में रहंदड़ लॾण ते मजबूर आहिनि। हिननि चयो असां जमाली उन्हड़ पंहिंजे सभिनी सरदारनि खे अपीलूं कयूं आहिनि पर कंहिं बि असांजो साथ ॾियणु न आयो आहे। हिननि चयो ज़िले इंतिज़ामिया ऐं तालुके इंतिज़ामिया सिर्फ़ु वोट वठण जे टाइम अची असांखे भाकुर पाए चवंदा आहिनि असांजा जमाली उन्हड़ सभु ॿाहिरि आयो, वॾियूं वॾियूं दावाऊं कंदा आहिनि पर हिन मुसीबत में असां मां हथ कढी विया आहिनि। इहे बि हिननि दारियुनि सां मिली विया आहिनि। दारियुनि जो सां मथां ॾींहों ॾींहुं ज़ुल्म वधंदो थो वञे। हिननि रोअंदे चयो असां क़ौम पुरस्त साईं अयाज़ लतीफ़ पलेजो ऐं डॉक्टर कादर मक्सी खे हथ ॿधी अपील कयूं था असांजी वाइर कनि। ॿी सूरत में ई ज़ालिम असां ते हमिलो करे हिकु न पर हज़ार इर्शा राजाणी न मारे हलिया वञनि। हिननि चयो इहे एजेंसी सां तालुक़ु रखनि था। अगरि असांजो नंढो बचो या वॾो को माण्हू अगवा थींदो त उन जा बि ज़िम्मेवार उहे पासर रसूल बख़्श राइमू अली नवाज़ पठान आदिल गडगोर रशीद गडगोर ऐं मुर्तज़ा जट हूंदा। हिननि चयो असां पाकिस्तान खां पहिरां हिते वेठल हुआसीं, असीं ज़मीन जा असुल वारिस आहियूं। हिननि चयो असां हथ ॿधी पूरी सिंध बलोचिस्तान में रहंदड़ सिंधी सरदार बलोच सरदारनि खे ऐं साईं मुराद अली शाह खे अपील करियूं था त असां तव्हां ही ज़ुल्म बंदि कराए असांखे पंहिंजा हक़ ॾियाया